ईरान ऐं अमेरिका में आला सतह ऐं टेक्निकल सतह जूं ॻाल्हियूं अॼु दोहा में थियण जो इम्कान। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी तस्दीक। ईरान तरदीद करे छॾी। व्हाइट हाउस जे तर्जुमान जो चवणु आहे त ईरान सां आला सतह ऐं टेक्निकल ॻाल्हियूं थींदियूं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो सलाहकार स्टीव विटकोफ ऐं जैरेड कुशनर ॻाल्हियुनि में शिरकत कंदा। अमरीका ईरान सां ॻाल्हियुनि लाइ पंहिंजूं ज़िमेवारियूं पूरे करे रहियो आहे। ईरानी नायब परॾेही वज़ीर क़ासिम ग़रीब आबादी जो चवणु आहे त अॼु क़तर में अमरीकी इख़्तियारनि सां कंहिं बि क़िस्म जूं ॻाल्हियूं रिथियल न आहिनि। ज़रूरी शर्तूं पूरियूं थियण ताईं अमरीका सां कंहिं बि क़िस्म जूं ॻाल्हियूं न थींदियूं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त अॼु दोहा में ॻाल्हियूं थींदियूं। ईरान मुलाक़ात जी दरख़्वास्त कई आहे। अमरीका ऐं ईरान जो हलंदड़ हफ़्ते क़तर में रिथियल इजलास अहम साबित थी सघे थो त क़तर में रिथियल इजलास अहम साबित न बि थिए। ईरान एटमी हथियार न रखण ते राज़ी आहे। ईरान सां मुआदे बाद तेल जा अघ तेज़ी सां घटि थी रहिया आहिनि। मुफ़ाहिमत बेतरफ़ो मामिलो आहे। अमरीका मुफ़ाहिमती याददाश्त ते अमल करे त असां बि पंहिंजूं ज़िमेवारियूं पूरियूं कंदासीं। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान संदसि चवणु आहे त बेबुनियाद धमकियुनि जे जवाब में संदर मौक़िफ़ चिटो आहे। फ़ैसिला करण वक़्तु ॾाहप ऐं इंसानी वक़ार खे बुनियाद बणाइणु घुरिजे। जॾहिं अमल जो वक़्तु अचे त फ़ैसिलाती अंदाज़ में बहादुरी सां दिफ़ा कयो वञे। क़तर में मंजबंद कयल $12 अरब मां $6 अरब जी रक़म जल्द मिली वेंदी। ॻाल्हियुनि में अॻभराई सां मुल्क जी माशी ऐं समाजी मसइलनि खे हल करण में मदद मिली सघंदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी सऊदी अरब पहुची पियो। घरू वज़ीर सऊदी हम मनसब समेत ॿियनि अहम शख़्सियतुनि सां मुलाक़ातूं कंदो। पाक सऊदी गॾियल सिक्योरिटी सहकार सिक्योरिटी मामलनि खे वधीक बहितर बणाइण ऐं ईरान अमरीका मुआदे समेत खिते जी गॾियल सूरत-ए-हाल ते ॻाल्हियूं थींदियूं। संगरार मां अगवा थियल नेंगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ बबलो बाईपास ते लॻल धरणो 5 ॾींहं बि जारी। धरणे में गुम थियल ॿारड़नि जे वालिदीन समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि जी बि शिरकत। अॻवाननि जो चवणु आहे त 5 साल गुज़रण बावजूद प्रिया कुमारी बाज़ियाब न थी। प्रिया कुमारी उजाला सोलंकी नवीद लाशारी समेत ॿियनि ॿारड़नि जी बाज़ियाबी ताईं धरणो जारी रहंदो। उमरकोट वेझो स्कूल जी भित किरण सबबि 3 ॿारड़ियूं दॿिजी फौती ॿारड़नि में 13 वरनि जी सुगरा, 3 वरनि जी किंज़ा ऐं रायबा शामिल। टिन्ही ॿारड़नि जा लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। इलाइक़े में सोग वारी लहर पखिड़िजी वई। वारसनि जो चवणु आहे त ॿारड़ियूं मदरसे खां वापसि अची रहियूं हुयूं त स्कूल जी भित किरण सबबि दॿिजी फौत थी वयूं। सिंध में पाणी खोट सबबि फसल सख़्त मुतासिर। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। तंगवाणी में अवामी तहरीक तरफ़ां पाणी खोट ख़िलाफ़ जाफ़राबाद रोड खां बस स्टैंड ताईं मुज़ाहिरो। उॾेरो लाल लगाबाद कारनि जो पाणी खोट ख़िलाफ़ आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ एहतिजाज। अॻवाननि जो चवणु आहे त आपाशी अमलदारनि जी नाअहली सबबि फसल सुकी तबाह थी रहिया आहिनि। बेजारो सड़ी रहियो आहे। पुछड़ी ताईं पाणी पहुचाए बेचैनी ख़तमु कई वञे। जुलाई जे पहिरें हफ़्ते जी चौमासे जी बरसातुनि जी अॻु थी 3 ऐं 4 जुलाई ते सखर जैकबाबाद ऐं लाड़काणे में बरसात जो इम्कान। पंजाब ऐं कश्मीर में 1 खां 6 जुलाई ताईं बरसात थी सघे थी। अॼु कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सुबुह ऐं राति हल्की बरसात जो इम्कान आहे। मौसमियात खाते ऐं फीफा वर्ल्ड कप में वॾो अपसेट। 4 भेरा आलमी चैंपियन रहंदड़ जर्मनी टूर्नामेंट खां ॿाहिरि। पैराग्वे जर्मनी खे पेनाल्टी शूट आउट में 3 जी मुक़ाबले में 4 गोलनि तां हाराए टूर्नामेंट खां ॿाहिरि कयो। मराकश नीदरलैंड खे पेनाल्टी शूट आउट ज़रिए हाराए प्री क्वार्टर फाइनल लाइ क्वालीफाई करे वरितो।